ओम शांति। यजमावाक्यं सूक्ष्मभिमानोज्जान्त दच 1972 जमावाक्यं वर्तमान समय चारों ओर जब पुरुषार्थ में मुख्य गालिन की कमजोरी व कमी बाबा दिखे। आज बाबा में व कमी और कमजोरी दिखी है। जे कमी के कारण जो कमाल दिखाइणी खपे उहा न दिखाइणा आहिनि। उहा ॿ कमियूं कहिड़ियूं आहिनि? हिकु तरफ़ आहे अभिमान, ॿियो तरफ़ आहे अनजानपन। अभिमान ऐं अनजानपन ये ॿई ॻाल्हियूं पुरुषार्थ खे ढीलो करे ॾियूं। अभिमान भी ॾाढी सूक्ष्म चीज है। देह जो अभिमान ॾाढी सूक्ष्म चीज है। अभिमान के कारण कोई जरा भी कोई उन्नति जे लाइ इशारो ॾींदो न त सूक्ष्म में सहन शक्ति जी लहर न ईंदी। कोई भी कुछ चए तो असांखे सूक्ष्म में सहन शक्ति जी लहर अचणी खपे या संकल्प अचणो खपे। उन ॻाल्हि खे असांखे सहन करणो खपे, लेकिन उहा न ईंदी आहे त उनजे बदिले छा ईंदो आहे? इहे मूंखे हिन छो चई, त इहे जीअं आयो भई इहे मूंखे हिन इहे छो चई, त इहा थी वियो सूक्ष्म अभिमान जो रूप। अगर असांखे कोई भी इशारो ॾे तो, कुछ भी ॾे तो, असांखे अगर मन में सहन शक्ति न हूंदी, असां सहन न करे सघंदासीं, संकल्प अचे भई मूंखे छो थो थिए, त इहो सूक्ष्म अभिमान आहे। इनखे हाणे असांखे चेक करणो। अगर असांखे अचे थो कि मूंखे छो थो चए, त सम्झो असां में अभिमान आहे। अगर वो चए तो असां न आहे त उन तुरंत चेक करे उनखे शुभकामना ॾियो। भई वो भी पंहिंजे अहिड़े संस्कारनि खे चइण बंदि करे छॾे। ऐं अगर असां आहियूं, असांखे लॻे थो भई उन असांखे जाचे, उन असांखे चङियूं, असांखे बि लॻे थो हा मूं में आहे, त उनखे बाबा खे ॾेई करे परिवर्तन करे छॾो। कोई कुछ इशारो ॾिने त उन इशारे खे वर्तमान ऐं भविष्य ॿिन्हिनि जे लाइ उन्नति जो साधन समझी करे हुन इशारे की समाए ॾियणो व पंहिंजे में सहन करण जी शक्ति भरणी। अगर असां न आहियूं त असां हुनखे समाए छॾो या हुनखे सहन करो। ठीक आहे सहन ॾेसि, लेकिन असां हुनखे सहन करे हुनखे पॉजिटिव रीति में बदली करे चलो मुंहिंजो मां बि चयो हूंदो हिनखे कॾहिं कोई हिसाब किताब सुठो थो थिए या हिन आत्मा खे सुठा शब्द न आहिनि त असां बि हुन लाइ शुभ भावना रखूं ताकि पंहिंजे संस्कारनि सां इहे अभ्यास हुजणो खपे। त बाबा चए थो कोई कुझु इशारो ॾे त हिन इशारे खे वर्तमान ऐं भविष्य जे लाइ उन्नति जो साधन समझी करे हुन इशारे खे समाए ॾियण व पंहिंजे में सहन करण जी शक्ति भरण, ये अभ्यास थियण खपे। सूक्ष्म में भी वृत्ति व दृष्टि में हलचल मचदी आहे न, छो कीअं हिन मूंखे छो चयईं, मां अहिड़ी थोरी आहियां। अगर थोड़ी सी भी अगर हलचल मची त हिनखे देही अभिमानी स्थिति न थिए। देही अभिमानी जी स्टेज न थिए। जीअं कोई महिमा कंदो आहे त महिमा ॿुधण जे समय वृत्ति दृष्टि में हुन आत्मा जे प्रति स्नेह जी भावना रहंदी आहे न, भई आत्मा जे लाइ असांजी सुठी भावना रहंदी आहे कि ॾिसो भई तारीफ़ थो करे। त बाबा चवनि था उहो ई अगर कोई शिक्षा जो इशारो ॾींदो आहे त हुन में भी हुन आत्मा जे प्रति ईअं ई स्नेह जी शुभ चिंतक जी भावना भरणी आहे।
भावना रहणी खपे कि आत्मा मुंहिंजे लाइ वॾे खां वॾी शुभ चिंतक आहे। ये आत्मा मुंहिंजे लाइ वॾे खां वॾी शुभ चिंतक आहे। भई हिन मां पंहिंजी कमियुनि खे न पहचानो, मुंहिंजी आत्मा में एॾो कचिरो आहे, एॾी बुरायूं कचिरो ई त आहे, त मां हुनखे पहचाने करे अञा ताईं पंहिंजे कचिरे खे कढियो न आहे। ये आत्मा कम से कम मूंखे ॿुधाए त थी कि तव्हां में इहो कचिरो आहे, तव्हां पंहिंजी आत्मा मां इहो कचिरो कढो। कुझु बि थी सघंदो आहे, जेको बि असांजी ग्लानी करे, कोई बि कुझु चवनि था, शिक्षा ॾियनि था, या असांजी कोई ग्लानी कंदो आहे त ॾिसो भई असांखे चए थो त असां आहियूं त न, अगरि आहियूं त उहो ॾाढो वॾे सां वॾो असांजो शुभ चिंतक आहे। हिनखे चइबो आहे देही अभिमानी। अगरि देही अभिमानी न त ॿिए शब्द में अभिमान चईंदो। हिनजे लाइ अपमान खे सहन न करे सघंदा आहियूं। अभिमान हूंदो त अभिमान वारे खे अपमान सहन न थींदो। ऐं ॿिए शब्द में बिल्कुलु अंजान, पंहिंजी ग़लतियुनि सां, पंहिंजे अंदर जो अवगुण आहिनि, पंहिंजे अंदर जो बुरायूं आहिनि, उन्हनि सां बिल्कुलु अंजान। हाणे कोई पढ़ल लिखल ई न आहे कि चऊं भई इहो एप्पल आहे, ये बनाना आहे, त सम्झंदो? अंजान हूंदो न, त कंहिंखे पतो ई न आहे असांमें ये क्रोध आहे, ये लोभ आहे, ये मोह आहे, ये विकार बुरायूं आहिनि असांमें, त असां हुनखे चईंदो भई तूं त अहिड़ो आहे अहिड़ो आहे, फर्क़ु ई न पवंदो। या त अपमान फील थींदो या चईंदो अलाए छा थो चए, ख़ुदि खे पतो ई न हूंदो मां अहिड़ो थोरी आहियां, मां ईअं थोरी आहियां, मां त ॾाढो वॾो आहियां, अमीर आहियां, मूंखे त ॾाढा पैसा आहिनि, ईअं उहो सम्झो। हिनजे कारण ॿी कई ॻाल्हियुनि में धोखो खाई छॾंदा आहिनि। कोई पंहिंजे खे बचाइण लाइ बि अंजान ठहींदो ऐं कोई रियल में बि अंजान हूंदो। भई कंहिंखे चऊं तव्हांखे ईर्षा करण जो संस्कार, मूंखे पतो ई न ईर्षा करण जी हिन संस्कार की छा चइबो, मतलब हुनजो मीनिंग न हो, लेकिन संस्कार हूंदो त ख़ुदि खे उहो अंजान हूंदो। त कोई जानबूझ कर बि अंजान ठहींदो कि हा मुंह में आहे त मां कढी नथी सघां। ऐं कोई कोई अहिड़ी संस्कार स्वभाव खे पंहिंजा कवच सम्झंदा आहिनि। भई क्रोध न कंदासीं त हलंदासीं, कीअं माण्हू त कचो खाई छॾंदा, या थोरो सो रीस न कंदासीं त असांखे कोई ॾींदो ई न, हिक ॿिए सां जलंदासीं न त उहो सभु कुझु उनखे ॾेई छॾंदा। थोरी जलन बि रखणी खपे, भई हिनखे छो था ॾियो, हिन सां ईअं रीस जलन जो बि आहे। कोई कोई अॼुकल्ह जी दुनिया में इहे रखणु ज़रूरी माण्हू सम्झंदा आहिनि। त हिन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जे बजाए न त अंजानपन हुजणो खपे न अभिमान हुजणो खपे। त हिन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जे बजाए सदा स्वमान, जिसां अभिमान बिल्कुलु ख़तम थी वियो कि मां त आत्मा आहियां, परमात्मा जो ॿार आहियां, ॿियो मूंखे कुझु बि पतो न आहे। परमात्मा जो ॿार, बाबा जो ॿार ख़ुदि खे सम्झण सां सभु गुण शक्तियूं सम्झ, वो भोलोपन, वो शक्ति स्वरूप ही अची वेंदो। ये भगवान भोलो भी आहे लेकिन शक्तिशाली भी आहे, त मां हुनजो ॿार आहियां। सभिनि खां सुठो स्वमान इहो आहे। ॿियो अभिमान ऐं अंजानपन वारो ॿई ॻाल्हियूं छॾे करे असांखे छा करणो, हिकु त सदा स्वमान में रहणो, ॿियो निर्माण रहणो। इहा ॿई ॻाल्हियूं धारण करणी। मनसा में स्वमान जी स्मृति रहे ऐं वाचा में कर्मणा में निर्माण पन जी अवस्था रहे। मनसा में स्वमान, मां केरु आहियां, मां आत्मा आहियां, कहिड़ी आत्मा आहियां ये बि यादि रखो। ऐं वाचा ऐं कर्मणा में निर्माण,
निर्माण अर्थात दुकड़ो न, लेकिन पंहिंजी गुणनि शक्तियुनि जे अॻियां ॿियनि खे झुकाए। निर्माण अर्थात सभिनि सां मिलनसार करे हलणु। त मनसा में समान वास्ता करण में निर्माण वारी अवस्था रहंदी त असांजी आत्मा मां अभिमान खत्म थी। फिलोसफर त थी विया आहियो, ज्ञान ॿुधाइण वारा त थी विया आहियो, लेकिन हाणे असांखे स्पिरिचुअल थियणो। अञा स्पिरिचुअल अर्थात आत्मिक शक्ति। तो अगर तुमने आत्मिक शक्ति कल भी बाबा सुबह जो साकार मूल्य में वरदान में दी ना, पंहिंजे शुभ संकल्प की शांति की शक्ति से यूज करे पंहिंजे संस्कार स्वभाव पंहिंजी बीमारियों पंहिंजे हिसाब किताब से खत्म करे सकते हैं। तो सिर्फ असांखे ज्ञान न ॿुधाइणो, ज्ञान सां गॾु गॾु असांजी हर शक्ति हर गुण हर ज्ञान जा अनुभवी हुजणा खपनि ज्ञान जे पॉइंट सां। त अर्थात स्पिरिचुअलिटी अचणी खपे, आत्मिक शक्ति स्पिरिट जेके चइबो। त जो आत्मिक स्थिति में आत्मिक खुमारी में रहंदो न उनखे चइबो आहे स्पिरिचुअल। आत्मिक शक्ति भी आहे। असां चऊं असां शांत आत्मा आहियूं, असां निर्भय आत्मा आहियूं, असां शक्तिशाली आत्मा आहियूं, त असांमें उहा शक्ति अनुभव थियणी खपे। असां ॿियनि खे बि चऊं कि त शांत आत्मा आहियूं त उन्हनि खे बि शांति जो अनुभव थियणो खपे। त जो आत्मिक स्थिति में आत्मिक खुमारी में रहंदा उनखे चइबो आहे स्पिरिचुअल। अॼुकल्ह फिलोसफर त ज्यादा ॾेखारे ॾींदा, स्पिरिचुअल पावर घटि आहे। त आत्मिक शक्ति खपे। स्पिरिट हिकु सेकंड में छा सां छा करे सघी, भई जंहिंमें हिन में स्पिरिट ॾाढी आहे, भई जेको सोचंदो आहे उहो कंदो आहे। अंग्रेजी में माण्हू चईंदा आहिनि स्पिरिट मतिलबु आत्मिक शक्ति छा सां छा करे ॾी। आत्मिक शक्ति त आहे, आत्मा जी सम्झ ई त आहे, तॾहिं त माण्हू चांद ताईं पहुची आहिनि। आत्मा जी सम्झ आत्मा जी शक्ति जे जादूगरी सेकंड में छा का छा करे करे ॾेखारींदो न, उहा इन स्पिरिचुअलिटी वारनि में बि कर्तव्य जी सिद्धि अची वेंदी आहे। असां सिद्धि स्वरूप ठही वेंदा आहियूं। सिद्धि स्वरूप अर्थात मां मुंहिंजो हाणे असां ॾाढी अशांत जॻह ते वेठा आहियूं, असांजो मन अगरि अशांत आहे कंहिं ॻाल्हि जे लाइ, त हाणे मां संकल्प करां मां शांत आत्मा आहियां, असांजो मन शांत थियणो खपे, असांखे शांति जी अनुभूति थियणी खपे। मां पवित्र आत्मा आहियां, असांखे पवित्रता अनुभव थियणी खपे। मां वैष्णवी आत्मा आहियां, जो मन बुद्धि संस्कार कलयुगी दुनिया में रहंदे हुए कोई भी छिकी ॻाल्हियुनि मन बुद्धि संस्कारनि खे बि टच न करे, जी थींदी आहे वैष्णवी पद। विकारी छिकी दुनिया में रहंदा आहियूं, भले असां माण्हुनि सां परे रहूं, लेकिन वातावरण में वीचार त आहिनि न, संस्कार त आहिनि, लेकिन वो असांजी मन बुद्धि संस्कारनि खे बि टच न करे सघे, सपने में भी न करे सघे। तॾहिं ये चइबो सिद्धि प्राप्त करणी करे जॾहिं तुंहिंजी आत्मा में शक्ति अची वेंदी। स्पिरिचुअलिटी वारनि जो कर्तव्य भी सिद्धि, उन्हनि जी स्पिरिचुअलिटी जंहिंमें हूंदी आहे आत्मिक शक्ति उन्हनि में सिद्धि ईंदी आहे, उन्हनि जे हथनि जी सिद्धि हूंदी आहे। दुनिया वारनि जे हथनि जी सिद्धि हूंदी आहे। असां संकल्प कंदा आहियूं भई मां शक्तिशाली आत्मा आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। असां ईअं माण्हू बुखार जे लाइ खत्म करण जे लाइ उहो कथायूं कंदा आहिनि, पीलिया खत्म करण लाइ उहो अलाए मंत्र पढ़ंदा आहिनि, त असन मां पाणी पीलो पीलो थी वेंदो,
तो वो रिद्धि सिद्धि है, वो हथ जी सिद्धि है। वो मुख सां कथायूं पढ़दा लाइ छा कंदा, वो कने न माण्हू कलियूं कढदा लाइ ये माता वाता जो छंडो वंडो ॿुधे, सब हथ जी सिद्धि है। असां संकल्प कंदा आहियूं त असां कीअं कंदा आहियूं कि भई मां आत्मा शक्तिशाली आहियां और मुझे आत्मा जो ये शरीर निरोगी है, सब बीमारियों से मुक्त। करे बाबा की याद करें रोज सुबह जो या विच में भी ये अभ्यास करो। रोटी खाओ था, पानी पियो था, ये रोटी खाएंगे मुझे शरीर की सब बीमारियां खत्म थी वेंदी। भले दवा जी भी वठो, लेकिन बाबा की शक्ति की असांखे ये असां यूज करे सघंदा आहियूं। बाबा जी शक्ति, बाबा असांखे छो मिलियो ताकि असां हिन दुख जी दुनिया में दुख अशांति सां मुक्त रहो, असांजी आत्मा में शक्ति भरजे न। बीमारियूं भी ईंदियूं, अगर बीमारी में भी सॼो ॾींहुं सुम्ही पईंदासीं दवाई लाइ, कॾहिं दवाइयुनि सां दूर थी वेंदो, तो बाबा जी सेवा कीअं कंदासीं, बाबा खे यादि कीअं कंदासीं, बाबा जी मुरली भी ढंग सां न ॿुधी सघंदासीं। संकल्प करो, बाबा जी शक्ति यूज करो। पंहिंजी कोई भी परिस्थिति अचे थी, कोई जीवन में ॻाल्हि अचे थी, आए दिन कोई न कोई ॻाल्हि ईंदी रहंदी आहे, त ॻाल्हियुनि में फसूं। संकल्प करो मां निर्विघ्न आत्मा आहियां, सब विघ्ननि खे विनाश करण वारी निर्विघ्न आत्मा आहियां। सब मां आत्मा शक्तिहीन सां अवगुणन सां मुक्त, मुंहिंजो शरीर हिकदम निरोगी आहे। यूज करणो खपे बाबा जी शक्ति। 21 जन्मनि जो वरितो आहे त बाबा जन तो हुननि जी हथनि जी सिद्धि हूंदी आहे। यह आहे हर कर्म हर संकल्प में सिद्धि, समझिए, हर कर्म हर संकल्प में सिद्धि। सिद्धि अर्थात प्राप्ति, आत्मा की शक्ति प्राप्त थे। सिर्फ पॉइंट ॿुधण ऐं ॿुधाइण की त फिलॉसफी थींदसि, पॉइंट त ॾाढा ॿुधाइनि। फिलॉसफी जो प्रभाव अल्पकाल से पवंदो। स्पिरिचुअल अर्थात आत्मिक शक्ति जो प्रभाव सदा जे लाइ पवंदो। त हाणे पंहिंजे में कर्म जी सिद्धि प्राप्त करण लाइ, रूहानियत लाइ, कर्म जी सिद्धि प्राप्त करण लाइ तो जो भी कर्म करो उनमें असांखे सिद्धि प्राप्त थे, असांजो कर्म सफल थी वञे। हुनजे लाइ असांखे आत्मिक शक्ति जो प्रयोग करणो। जॾहिं बि कुछ कर्म करो न तो संकल्प करो मां सफलता मूर्त आत्मा आहियां, मां सफलता मूर्त आत्मा आहियां, मां विजयी आत्मा आहियां। अनजान थियण जो अर्थ इहो आहे कि जो ॿुधंदा आहियो हुनजो स्वरूप न लाहींदा, पंहिंजे में स्वरूप न लाहे सघंदा आहियो, त उहो थी वियो अनजान माण्हू। कि भई ज्ञान त ॿुधाइनि था लेकिन ओड़ो स्वरूप नज़र त माण्हुनि खे चवनि था चओ असां क्रोध मुक्त आत्मा आहियूं, असां शक्तिशाली आत्मा आहियूं, लेकिन उन वही आत्मा क्रोध थी करे, शक्ति कोन अथसि। योग्य टीचर उनखे चइबो आहे जो पंहिंजी शिक्षा स्वरूप सां शिक्षा ॾे। हर संकल्प बोल कर्मनि द्वारा माण्हू सिखी। योग्य शिक्षा शिक्षक जे जो योग्य टीचर हूंदा न, हुननि जे हलण चलण बोल व्यवहार कर्म में ही कर्म सां भी माण्हू ॼाणे सघंदा आहिनि कि हाँ ये टीचर सुठी आहे। कहिड़ी टीचर जे लाइ सुठो चईंदा आहिनि, हिननि जे कर्मनि में भी वो जो पढ़ाईंदा आहिनि उहो हुननि जे लाइफ में भी नज़र ईंदो, हुननि जी सोच बोल कर्मनि में भी नज़र ईंदो। ये साकार रूप में ब्रह्मा बाबा कदम कदम हर कर्म शिक्षा के रूप में प्रैक्टिकल दिखाए न ब्रह्मा बाबा जे हर कर्म में जो भी बाबा जी शिक्षाएं है ना, बाबा हर कर्म द्वारा शिव बाबा जी टीचिंग हर कर्म द्वारा प्रैक्टिकल दिखाई
करम कंदी भी बाबा जो इन देहबान का परे फरिश्ते रूप जो अनुभव थींदो हुयो, जे बाबा इन देह में आई न फरिश्तो आ। जेके ॿियनि शब्दनि में असां चरित्र चईंदा आहियूं, वे ब्रह्मा बाबा जा चरित्र। कंहिंखे वाणी द्वारा शिक्षा ॾियण त कॉमन ॻाल्हि आहे, लेकिन हिन समय सभु अनुभव ॾिसण चाहिनि, सभु ॾिसण चाहिनि भई ये जो सिखाइनि था, ये जो चवनि था, ये जो ॿुधाइनि था, असां हिननि जे बोल चाल कर्मनि में व्यवहार में हिनखे चइबो अनुभव। त हिन समय सभु असांजे कर्मनि द्वारा ॾिसी करे अनुभव करण चाहिनि। पंहिंजे श्रेष्ठ कर्म, पंहिंजे श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां सभिनि खे असांखे अनुभव कराइण। पंहिंजे श्रेष्ठ कर्म, पंहिंजे श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां अनुभव कराइण। हाणे अनुभवी मूर्त ठही मुख सां घटि ज्ञान ॾे, लेकिन कर्मनि द्वारा बाबा जो ज्ञान, असांजी चहिरे चाल चलन द्वारा बाबा जो ज्ञान प्रत्यक्ष थिए। असांखे ॾिसी करे माण्हू अनुभव करनि कि हा ईअं कर्म कबो आहे, ईअं ॻाल्हाइबो आहे, ईअं व्यवहार कबो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।